ये दरवाज़ो खोले ॾिसी वरी अंदरि पहुचे थो थी हलो का मुछा ॾिसी हलो न ॿिली वांगुरु टके जा थो निकिरे छो नथो तमीज़ सिखंदा कयो बहरहाल ॾाढो यूनिवर्सिटी त यूनिवर्सिटी आहे बिल्कुल। ऐं दिस इज द कॉल ऑफ द वुमेन एंड द क्लोरोक्विन इन द वर्ड ऑफ द सिटी इन योर कराची तव्हांखे इंग्लिश घटि ईंदी आहे थैंक यू सो मच खुदन केॾो सुठो आहे थैंक यू अस्सलामुअलैकुम सर खुश आहियो वासलाम बाबा ख़ुशि आहियो ॿारियूं ॿियो ख़ैरु तबियत सही आहे हा ॿियो अच्छा तव्हां पंहिंजे हस्बैंड जो तारीफ़ न करायो किथे आहे मिलायोसि त ही नौकरनि खे एतिरी छूट ॾेई छॾी अथव पंहिंजे भरिसां विहारियो इहो मूंखे हलो बाबा तव्हां हलो ॿाहिरि हलो असां पाण क्लास फेलो ॻाल्हायूं था बस साईं तव्हां शायदि भुलायो साईं तव्हां छो असल में मां पंहिंजो साईं जो हस्बैंड आहे मुंहिंजो हस्बैंड आहे माई खे पंहिंजो पीउ ॾिनो आहे तो मां हिन जो बाक़ी छा चाचो आहियां छा चयो आहे बस विड़ो त न साईं ॻाल्हि थो करे पियो न हिकिड़ो असांजे घर में वेही मां तोसां नथो ॻाल्हायां मां तोसां मिलण न आयो आहियां मां तुंहिंजी वाइफ सां मिलण आयो हिकिड़ी आहियां ॻाल्हि ॿुधी मुंहिंजी क्लास फेलो आहे बचपन जी असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं फोन ते अॼु बि ॻाल्हाईंदा आहियूं व्हाट्सएप ते बि ॻाल्हाईंदा आहियूं तूं सुम्हियो पियो न असां हे ॾिस मां हाणे ॿुधाए न ॾींदोमांव ॿुधाए न खुदन कसम साईं मजाक थो करे खुदन ऑफ माय गॉड अल्लाह तूं मूंखे खणी छॾ ॿारी बि ॾींदो आहे छो माना ज़ाल अकेली आहे उनजो माण्हू हौसला अफ़ज़ाई न करे हिमत मां कीअं दोस्तनि खे सुभाणे चवंदुमि त मां नजमा जे घर वियमि ऐं जेको आहे उते जो मुड़ुसु जेको आहे त छा थी पियो घर में त कंदा आहिनि सभु मर्द बि कमु कंदा आहिनि मायूं बि कंदियूं आहिनि मां हर शइ कंदो आहियां कपिड़ा इस्त्री कंदो आहियां धोईंदो आहियां हर शइ ॿुहारी ॾींदो आहियां तूं बि ॾिजांइ तेरा पोइ ज़ाल इज़त कंदई न असां अहिड़ा असां 4-5 तो जहिड़ा छोकिरा नौकर बीठल आहिनि उहे नौकर कमु कंदा आहिनि तव्हां मुंहिंजे हस्बैंड जी इंसल्ट पिया कयो बसि हाणे तव्हां बि मुंहिंजी इंसल्ट कयो तव्हां मुंहिंजे प्यार जो माना विश्वासघात कयो आहे छाजो प्यार ॻाल्हाए हिकिड़ो हेॾे थियो तव्हां थोरो साईं मां छाजो प्यार प्यार सुबुह को लातो थी साईं मां ॻाल्हि थो कयां भाई मां ॾिसो मां तव्हां सां नथो ॻाल्हायां मुंहिंजी उहा दोस्त आहे बचपन जी क्लास फेलो आहे मां हिकिड़ो इज़त तव्हांखे ॾिनो पई त असांजे घर में तव्हां आया आहियो ज़ाहिर आहे माण्हू सिमिल त अथव सिमिल त अथव आई जस्ट द सिमिल ऑफ द क्लोथ परफ्यूम हणी जा पोइ ॾिसजांइ अदा प्लीज़ तव्हां उथो त मां 2 मिंट मां ॻाल्हायां मां चांहि पी करे हली वेंदुमि तव्हां हीअं कयो तेसी ताईं तव्हां छा कयो तव्हां हे 200 रुपया वठो त मुंहिंजी गाॾी खे कपिड़ो हणो त मां छा मतिलब कपिड़ो हणो यार प्लीज़ आसिफ ही मुंहिंजो हस्बैंड आहे तव्हां मुंहिंजे हस्बैंड जी इंसल्ट करे रहिया आहियो साईं जे तूं 200 ॾींदो मां 10,000 रुपया ॾींदोमांइ तूं मुंहिंजी गाॾी खे कपिड़ो हणो थी थोरो उथो बसि तव्हां इहो कहिड़ो बेइज़ती था कयो असांजे घर में अची करे असांखे तव्हां ज़लील था कयो नजमा ही कहिड़ो कयो थी तूं शोर अल्लाह तुंहिंजी त सोच केॾी लिखियल पढ़ियल किथे वञी पाण खे पास आई आसमान से गिरा खजूर में अटका हा बसि सही आहे जहिड़ो बि आहे मुंहिंजो हस्बैंड आहे बसि अल्लाह मुंहिंजी त दिलि टुटी पई अॼु काॾे मुंहिंजो नंबर प्लीज़ हा मां बसि डिलीट करे छॾींदसि तव्हां वञी सघो त प्लीज़ गॾु फोटो कढा न नेट ते रखां त ख़बर न पवंदो त नजमा कहिड़ो आहे त गामू कहिड़ो आहे पुट हे मुछियुनि वारा मर्द लॻंदा आहिनि प्लीज़ तव्हां वञी सघो था प्लीज़ हितां वञो बसि हा वञो मां कॾहिं सोचो बि न त तूं मूंखे पंहिंजे घर मां कढी छॾी बसि मां पंहिंजे हस्बैंड जी आहियां बसि शकी घणो थिए नजमा मूंखे ॾाढो ॾुख थियो दिस इज द कॉल इन द फॉर क्वेश्चन साईं सिंधी में ॻाल्हाए जेको ॻाल्हाए त सिंधी में ॻाल्हाए